अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी आज करे मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहा आहियो तो बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि डायणियुनि ऐं नजुमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि उत्तर ताल के रोहिड़ीअ मां अब्दुल रज़ाक खां मिली। कहाणी आहे धण विछोड़ो ऐं परियूं। हिकिड़ो बादशाह त पाण धणी आहे, पर हीउ बि ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। हिनखे 4 ज़ालूं हुयूं, पर औलाद कोन हुअसि। सो उन ई ग़म खां रस्ते ते ऊंधी मंझी करे वञी सुम्ही रहियो। हिकिड़े ॾींहुं फ़क़ीरनि जी हिकिड़ी टोली अची उतां लंघी ऐं बादशाह खे अहिड़ी हालत में ॾिसी पुछियऊं त बादशाह सलामत, अव्हां पंहिंजी अहिड़ी हालत छो बनाई आहे? बादशाह हिननि खे वरंदी ॾिनी त बाबा उन ई ॻाल्हि खे छॾे ॾियो ऐं पंहिंजो रस्तो वठी हलिया वञो। फ़क़ीर हलिया विया। वरी ॿिए ॾींहुं फ़क़ीरनि जी ॿी टोली आई, जन बि बादशाह खां साॻीअ रीति पुछो ऐं बादशाह बि साॻीअ तरह जवाबु ॾिनो। वरी 3 ॾींहुं फ़क़ीरनि जी 3 टोली आई, जन बि बादशाह खां साॻीअ रीति सवाल कयो ऐं बादशाह बि अॻूणे वांगुरु उन्हनि खे जवाबु ॾेई रवानो करे छॾियो। नेठि 4थे ॾींहुं फ़क़ीरनि जी 4थी टोली अची लंघी, जन बि साॻीअ तरह बादशाह खां पुछो ऐं बादशाह बि अॻूणे वांगुरु जवाबु ॾिनो। मगर उन्हनि फ़क़ीरनि बादशाह खे चयो त ऐं बादशाह, असीं तोखे अहिड़ी हालत में ॾिसी हितां ईअं कोन वेंदासीं, तोखे असां सां पंहिंजो हाल ज़रूरु करिणो पवंदो। बादशाह उन्हनि खे चयो त मूंखे जे अंजाम ॾियो त मुंहिंजी मुराद पूरी थींदी त पोइ अव्हांखे अहवालु ॾियां। फ़क़ीरनि बादशाह सां उहो वाइदो कयो त असां तुंहिंजी मुराद पूरी कंदासीं। जंहिं ते बादशाह खेनि पंहिंजो अहवालु ॿुधायो। फ़क़ीरनि चयो त बादशाह सलामत, अलाह कंदो त तोखे पुटु थींदो, पर हिकिड़ो शर्त आहे जो तोखे क़बूलु करिणो पवंदो। उहो ही आहे त तोखे हिकिड़ी राणीअ मां नांग ॼमंदो, 2 मां तोतो, 3 मां गाबो ऐं 4 मां पुटु ॼमंदो। बादशाह ख़्यालु कयो त पुटु त थिए, पोइ जेकी थियो सो ठहियो। सो यकदमि उहो शर्त क़बूलु कयई। पोइ फ़क़ीर खेसि दुआ करे हलिया विया ऐं बादशाह मोटी महलात में आयो। थोरे घणे ॾींहं राणियूं उमीद वारियूं थियूं ऐं 10 महीननि खां पोइ फ़क़ीरनि जे कौल मूजिबि हिकिड़ीअ राणीअ खे नांग, 2 खे तोतो, 3 खे गाबो ऐं 4 खे पुटु ॼाओ। नांग त बर वक़्त ई रस्तो वठी हलियो वियो, तोतो बि वॾो थी उॾामी वियो। गाबो जॾहिं वॾो थियो तॾहिं बादशाह रसो विझी ॿधी छॾियसि। बाक़ी शहज़ादे खे ॾाढे लाॾ कोॾ सां पालण लॻा। ख़ुदा जी कुदरत सां बादशाह जूं 4 ई राणियूं मरी वियूं। तंहिं करे बादशाह ॿी शादी कई। बादशाह खे जेको पुटु ॼाओ हो तंहिंखे धण विछोड़ो करे छॾींदा हुआ ऐं उहो पंहिंजे माटे जी माउ जे हवाले कयो वियो। धण विछोड़ो जॾहिं कुझु वॾो थियो तॾहिं रोज़ु शिकार करे पंहिंजे माटे जी माउ खे आणे ॾींदो हो। जा उहो शिकार रधे पचाए पाण बि खाईंदी हुई ऐं हिन खे बि खाराईंदी हुई। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि धण विछोड़ो शिकार ते थिए वियो त वाट ते कनि ॿारनि खे रांदि कंदे ॾिठाई। हीउ बि उन्हनि सां वेही रांदि करणु लॻो, जंहिं करे शिकार ते न वञी सघियो। शाम थी वई सो ही बिना शिकार जे घर वापसि आयो। माटे जी माउ पुछियसि त अॼु छा मारे आयो आहीं? हिन चयो त कुझु बि न। जंहिं ते माणस कावड़िजी हिन खे जवन जी मानी आणे ॾिनी। अहिड़ीअ तरह धण विछोड़े खे ॿारनि सां रांदि रूंद कंदे मज़ो अची वियो। सो शिकार जो बहानो करे निकिरंदो ऐं ॿारनि सां रांदि रूंद करे हथे ठलो वापसि मोटी ईंदो। उन करे माटे जी माउ बि खेसि रुॻो जवन जूं मानियूं पई खारायूं। तंहिं करे वीचारो धण विछोड़ो ज़ईफ़ थी वियो। धण विछोड़ो हर ॾियारे पंहिंजे भाउ गाबे खे झंग ॾांहुं चरण लाइ उमाणे ईंदो। गाबो परे परे मुल्कनि मां ताक़त वारियूं ॿूटियूं, नांगेले जी वल वग़ैरह गाह खाई शाम जो मोटी ईंदो हो। उन करे मतारो ऐं जोड़ थी वियो, चढ़ ॾांद थी पियो। गाबे जो पंहिंजे भाउ धण विछोड़े खे रोज़ बरोज़ अभरो थींदे ॾिठो। सो हिन खां पुछियईं, दादा ख़ैर त आहे, तूं ॾियारी अभरो थींदो थो वञी? धण विछोड़े माटे जी माउ जे जवन जी मानी ॾियण वारी ॻाल्हि करे ॿुधायसि, दादा आउं रुॻो उन सबबु करे ज़ईफ़ थी वियो आहियां। गाबे चयो, दादा
आउं जो रोज़ चरण वेंदो आहियां ऐं परे परे खां अहिड़ियूं ताक़त वारियूं ॿूटियूं ऐं गाह खाई ईंदो आहियां जो जेकर माण्हू खाए त उहो बि शींहं थी पवे। अॻिते तूं रोज़ शाम जो मुंहिंजे मोटण वक़्तु वाट ते अची बीहंदो कर ऐं मूंखे हिकिड़ी कुख में थपकी हणंदे त उतां खाधो निकिरी ईंदो, तूं उहो खाई छॾींदो कर। ऐं ॿीअ कुख में थपकी हणंदे त उतां पाणी निकिरी ईंदो, उहो पी छॾींदो कर, त तूं बि मूं वांगुरु ज़ोर वठी वेंदे। उन बाद धण विछोड़ो ईअं करणु लॻो ऐं थोरनि ई ॾींहंनि में ज़ोर वठी वियो। शहज़ादे धण विछोड़े जी माटे जी माउ जो हिन खे मचंदे ॾिठो, तंहिंखे अची हसद जाॻियो त हीउ छोकिरो रोज़ कीअं वधंदो थो वञे। उन ॻाल्हि जे अंत लहण लाइ हिन पंहिंजी धीअ खे सम्झाए छॾियो त शाम जो शहज़ादो धण विछोड़ो गाबो वठणु वेंदो आहे, अॼु तूं बि हिन सां गॾिजी वञ ऐं ॾिस त हू छा थो करे। शाम जो धण विछोड़े खे भेण सची चिंबड़ी चइदा, अॼु आउं बि तोसां गॾिजी हलंदसि। हिन घणो ई नटायो पर छोकिरी पकी पढ़ायल हुई त हिन जी पुठ न छॾी। लाचार शहज़ादो धण विछोड़ो हिन खे साण वठी वियो। जॾहिं गाबो आयो तॾहिं शहज़ादो धण विछोड़ो दस्तूर मूजिबि हुन जे कुख मां खाधो कढी खाइणु लॻो। उहो ॾिसी छोकिरीअ पुछियसि, दादा छा थो खाईं, मूंखे बि त ॾे। त हिते हिन छोकिरीअ खे बि कुझु खाधो ॾिनो। छोकिरीअ हुन मां कुझु खाधो ऐं कुझु लिकाए छॾियईं। शहज़ादो धण विछोड़ो ऐं संदसि भेण जॾहिं घर पहुता तॾहिं शहज़ादीअ उहो लिकायल ताम माउ खे वञी ॾिनो ऐं चयाईं त मां अधो इजो हीउ खाधो गाबे मां कढी रोज़ खाईंदो आहे। राणीअ सही कयो त उहो ज़ोर हिन खे गाबे वठायो आहे। हाणे राणीअ खे अची पेट में सूरु पियो त कंहिं बि हिले उहो गाबो कुहाइजे। नेठि वीचारे सिचारे हिन हिकिड़ी रिथ रिथी, छा कयईं जो गच्चू खज़ानू पंहिंजे ॿानियुनि खे ॾिनई त हीअ खणी शहर में जेके हकीम आहिनि तन खे विराहे ॾियो ऐं उन्हनि खे सम्झाए छॾियो त बादशाह जॾहिं खान मुंहिंजी तंदुरुस्तीअ बाबति पुछा करे त तव्हीं खेसि उहा सलाह ॾिजो त राणीअ खे हिसाबु आहे ऐं जेसि ताईं उहो गाबो न कुहंदा तेसि ताईं राणीअ खे आरामु न ईंदो। बानियूं हुकुम मूजिबि वयूं ऐं शहर जे हकीमनि खे उहो खज़ानो ॾेई उन्हनि खे राणीअ वारी ॻाल्हि सम्झाए पको करे आयूं। राणीअ ॿिए ॾींहुं मकर करे पाण खे बीमार ज़ाहिर कयो, चए पेट सूर मरां। बादशाह खे यकदमि ख़बर ॾिनी वई। बादशाह यकदमि हकीम घुराया, जन दवाऊं ऐं सुतियूं फ़कियूं ॾियणु शुरू कयूं, पर हुजे सूर त सुती फ़की बि असरु करे, उहो त हो कूड़। सो राणीअ जे रड़ हेठि रण मथे लॻी पई हुई। उते बादशाह चयो त आख़िर कंहिं कोले सूर लहंदो बि या न। जंहिं ते हिकिड़े हकीम चयोसि त बादशाह सलामत, राणीअ खे को हिसाबु आहे, तंहिं करे खेसि कंहिं थुल्हे गाबे जो गोश्त खारायो त सूर छॾींदुसि, न त कॾहिं बि सूर न लहंदुसि। ॿियनि हकीमनि बि उन ई हकीम जो सुर झलियो। उते बादशाह सभिनी जे अॻियां ॻाल्हि ॿुधी वीचार में पइजी वियो त उहो गाबो त मुंहिंजो पुटु आहे, उनखे कीअं कुहायां। नेठि ॻणतियूं खाई खाई गाबे जे कुहण जो हुकुम ॾिनई। जॾहिं उहा ख़बर शहज़ादे धण विछोड़े खे पई तॾहिं हिन खे अची ॻणतीअ वरायो। शाम जो गाबो मोटियो त धण विछोड़े खेसि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। जंहिं ते गाबे चयसि, अदा तूं फ़िकिर न कर, सुभाणे सुबुह जो सवेर रुॻो मुंहिंजे ॻिचीअ मां रसी कढी छॾिजांइ, तूं मुंहिंजे पुछ खे चिंबड़ी पइजांइ, पोइ ही पाण खे झले ई कोन सघंदा। उते शहज़ादे धण विछोड़े खे पेट में मिड़े कुझु साहु पियो। सुबुह जो सवेर गाबो छोड़े उन जे पुछ में चिंबड़ी पियो, जंहिं खणी अची ॿी बादशाहीअ में छॾियुसि। ॿिए ॾींहुं सुबुह जो गाबे शहज़ादे धण विछोड़े खे चयो त तूं हिते पियो घुम फिर, शाम जो आउं तोखे खाधो पाणी दस्तूर मूजिबि आणे ॾींदुसि, पर यादि रख उभरंदे तरफ़ भली वञिजांइ, बाक़ी हिननि टिनि तरफ़नि ॾांहुं न वञिजांइ। शहज़ादे हाउकार कई। शहज़ादो धण विछोड़ो उन ई हिकु तरफ़ पे घुमियो फिरियो। कनि ॾींहंनि खां पोइ हिन खे ख़्यालु आयो त ॿियो तरफ़ बि घुमी ॾिसिजे। सो पहिरीं ॾखिण तरफ़ वियो। हलंदे हलंदे हिकिड़े हंधि अची रसियो जिते सरिया जी पोख हुई, जंहिंमें हिकिड़ो तलाउ हो। हीउ तलाउ तां हथु मुंहुं धोई पाणी पी कपर ते वेही रहियो। थोरे वक़्त खां पोइ तलाउ ते परियुनि जी हिकु टोली अची लथी। परियुनि जो हिन खे ॾिठो सो कावड़िजी पियूं। हिकिड़ीअ चयो त हिन खे पाण कजे, ॿीअ चयो त हिन खे असुलु मारे छॾिजे,
कीअं चयो त मारियोसि न, बाक़ी आउं हिन खे चिटो गॾो बनाए थिस छॾियां। उन खां पोइ परीअ कुझु पढ़ियो त हीउ चिटो गॾो थी पियो। हीउ उन जी हालत में वापसि वरियो। शाम थी त गाबो बि आयो ऐं अची ॾिसे त संदसि भाउ गॾो बड़ियो बीठो आहे। त हिते खेसि चयईं त तो मुंहिंजो चयो न मञियो, हाणे आउं तोखे हिन शर्त सां इंसान बणाईंदुसि त तूं वरी एॾां न वेंदे। हिन क़बूल कयो। उन खां पोइ गाबे कुझु पढ़ी हिन ते शुकारियो त वरी असुलु शकिल में अची वियो। जंहिं ॾींहुं हिन खे परियुनि गॾु बनायो हो, उन ॾींहुं परियुनि मां हिकिड़ीअ जे हुस्न हमराह खे मोहे विधो, जंहिंजी यादि में हिन खे खाइणु पीअणु विसरी वियो ऐं ॾींहों ॾींहुं अबरो थींदो वियो। गाबे सही कयो त हिन जो कंहिंसां नींहुं लॻी वियो आहे। सो शहज़ादे धण विछोड़े खां उन जी हक़ीक़त पुछाईं, जंहिं ॿुधायोसि दादा उन ॾींहुं उन्हनि परियुनि मां हिकिड़ी अहिड़ी सुहिणी हुई जंहिंखे ॾिसण सां आउं दिलि फुराए वेठो आहियां। हाणे जे उहा परी मूंखे न मिलंदी त आउं मरी वेंदुसि। धण विछोड़े जो उहो अहवालु ॿुधो उहो अहवालु ॿुधी गाबे खे चयो त चङो, हाणे हीअं कर जो हिकिड़ी लठ खण, उनखे उन जे हिकिड़े पासे खे सन्हूं कर चुंभ ठाहे, उहा खणी जिते उहे परियूं ईंदियूं आहिनि उते लिकी वे। जॾहिं उहे परियूं वेझण लाइ उते अचनि ऐं कपिड़ा लाइ तलाव में घिड़नि त तूं उतां निकिरी उन ई परीअ जे कपिड़नि ते चढ़ी वेही रहिजे, जंहिंसां तुंहिंजी दिलि आहे, ऐं हीअ लठ उते खोड़े छॾिजांइ। पोइ उन परीअ जो जादू तो ते असरु कोन कंदो ऐं परी तोसां अची मिलंदी। शहज़ादो धण विछोड़ो लठ ठाहे वठी तलाउ जे भरिसां लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ परियूं आयूं ऐं कपिड़ा लाइ तलाउ में वञी घिड़ियूं। हीअ बि लठ खणी उन ई परीअ जे कपिड़नि ते चढ़ी लठ खोड़े वेही रहियो। परियुनि जो हिन खे ॾिठोसि यकदमि तड़ तकड़ में पंहिंजा पंहिंजा कपिड़ा पाए वठी उॾाणियूं। बाक़ी हिन वारी परी रहिजी वई। परीअ शहज़ादे धण विछोड़े ते केतिरा ई जादू हलाया पर हिन खे कुझु कोन थियो। परीअ लाचार थी हिन खे चयो त ऐं आदमज़ाद तो छो मूंखे तंग कयो आहे। तंहिं ते शहज़ादे धण विछोड़े खे चयो त परी तूं मूंसां शादी कर, न त आउं तोखे असुलु कोन छॾींदुसि। परी बि हिन जी हिमत ऐं बहादुरीअ ते मोहत थी पई हुई त शादी करणु क़बूल कई। पोइ धण विछोड़े हिन खे कपिड़ा ॾिना। परी कपिड़ा पाए हिन सां गॾिजी उथी हली ऐं अची पंहिंजे घर पहुता। शहज़ादो धण विछोड़ो उन सां शादी करे ऐश आराम सां गुज़ारणु लॻो। कनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादे धण विछोड़े खे वरी बि उहो ख़्यालु अची थियो त हाणे हिन ॿिए तरफ़ बि वञी ॾिसां त छा आहे। सो ई हिकिड़े ॾींहुं ॿिए तरफ़ ॾांहुं रवानो थियो। हलंदो वञे, जॾहिं घणो पंधु करे वियो तॾहिं ॾिठाई त हिकिड़ो आलीशान महलात आहे। हीउ सोचे अंदरि लंघी वियो। वञी ॾिसे त हिकिड़ी ख़ूबसूरत परी वेठी आहे। परी हिन खे ॾिसी चयो त आदमज़ाद तूं हिते कीअं आयो आहीं। हिन चयो त तो लाइ आयो आहियां। त हिते परीअ चयसि त आउं हिकिड़े देव जे कब्ज़े में फाथल आहियां, जे उन खां मूंखे छॾाई त पोइ आउं तुंहिंजी आहियां। शहज़ादो धण विछोड़ो उतां वापसि वरियो ऐं पंहिंजे घर पहुची रोणी शकिल करे वेही रहियो ऐं खाइण पीअण बि बंदि करे छॾियईं। संदसि ज़ाल परी उहो ॾिसी गाबे सां वञी अहवालु कयो। गाबे पंहिंजे भाउ खे चयो त दादा ख़ैरु त आहे, तोखे वरी छा थी वियो। हिन वरंदी ॾिनी त दादा ख़ैरु कहिड़ो आहे। पोइ सॼी हक़ीक़त करे ॿुधायईंसि। गाबे चयसि त ॾिस वदा आउं तोखे झलियुमि बि त एॾां न वञ, पर तूं मुंहिंजो चवण ई नथो मञी, वरी वञो मुसीबत में पवीं। आख़िरकार गाबे सोच वीचार करे हिन खे चयो त तूं उन परीअ खां बतिखा कात ऐं ज़ह जूं नोड़ियूं वठी अचु त पोइ हली उहो देव मारियो। उहो ॿुधी ख़ुशि थी वरी बि उन परीअ वटि वियो। उन खां उहे शयूं वठी आयो। ॿिए ॾींहुं गाबे चयसि त हाणे उहे कात हिननि नोड़ियुनि सां मुंहिंजे सिंगनि खे ॿध। शहज़ादे उहे कात सिंगनि सां छिके ॿधा। पोइ ही ॿई ॼणा ओॾांहुं रवाना थिया। गाबो देव जे घस ते वञी वेठो ऐं शहज़ादो बि लिकी हिकिड़े पासे खां वेही रहियो। कुझु देरि खां पोइ देव जे अचण जी महिल थी। अवल त अची मींहुं वाह शुरू थियो। आख़िर मींहुं वाह बंदि थियो। देव आयो ऐं सिधो अची गाबे ते किरियो
गाबे पंहिंजो कंधु अहिड़ी अटकल सां झलियो जो देव जे पेट में उहे कात हलिया विया, जंहिं करे इहो गाबे जे कंध ते किरी पियो ऐं गाबे जो कंधु क़ाबू थी वियो। छोकिरो जो बीठो त यकदमि गाबे खे पुछ मां झले छिके हिन जो कंधु ॿाहिरि कढियो। अहिड़ीअ तरह ही देव मारे उन जे परीअ वटि आया। परी हिननि सां गॾिजी हिननि जे जाइ ते आई। धण विछोड़ो हिन सां बि शादी करे ख़ुशि गुज़ारणु लॻो। थोरे घणे ॾींहं शहज़ादी धण विछोड़े जा सभु ग़म लही विया। हिन खे वरी बि ख़्यालु थियो त हाणे हिन टे पासे बि वञी ॾिसजे त छा आहे। उहो ख़्यालु करे हीउ उन जे टे पासे निकिरी पियो। कुझु पंधु कयईं त ॾिसे त हिकिड़ो आलीशान शहरु लॻो पियो आहे। हीउ शहर में वञी घुमी फिरी वरी पंहिंजे आस्थान ते आयो। शाम जो जॾहिं गाबो चरी मोटी आयो तॾहिं हुनखे चयईं, दादा अॼु आउं हिन टे पासे बि वियो हुउसि त ॾिठुमि त हिकिड़ो आलीशान शहरु लॻो पियो आहे। हाणे असीं जो हिन झंगल में पिया आहियूं तंहिंखां बहितर आहे त सभु हली उन जे शहर में पंहिंजी जाइ ठाराए रहूं। गाबे हिन खे सम्झायो, दादा हिते आराम सां वेठा आहियूं, तूं उन जी ॻाल्हि तां लही वञ। मगर शहज़ादो धण विछोड़ो ज़िद करे बीठो। आख़िर लाचार गाबे संदसि ॻाल्हि मञी ऐं उते पंहिंजूं जायूं ठाराए अची उन जे शहर में वेठो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे धण विछोड़े गाबे खे चयो, दादा मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं हिन शहर जे बादशाह वटि नौकिरी करियां। गाबो ॾाहो हो तंहिं सोचे वीचारे हिन खे जवाबु ॾिनो, दादा बादशाह जी नौकिरी तुंहिंजे वास्ते चङी न थींदी, ॿियो को धंधो कर। पर धण विछोड़े चयो त आउं नौकिरी कंदुसि त बादशाह जी, न त न। लाचार गाबे चयसि, दादा तुंहिंजी मर्ज़ी। ॿिए ॾींहुं शहज़ादो धण विछोड़ो उते जे बादशाह वटि वियो। जंहिं हाल अहिवाल वठण खां पोइ चयसि त तूं कहिड़ो कमु कंदे? हिन चयो त जेको मुश्किल कमु हूंदो उहो आउं करे वेंदुसि। बादशाह हिन खे पाण वटि नौकिरी ॾिनी। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े वज़ीर जी नज़र वञी धण विछोड़े जी जाइ ते वेठल परियुनि ते पई। उन्हनि जो हुस्न ॾिसी हू हैरान थी वियो ऐं यकदमि अची बादशाह सां हक़ीक़त कयईं ऐं कन भरणु लॻुसि त फलाणी विलायत में हिकिड़ो नांग रहे थो जंहिंजी अखियुनि मां उल्हा पिया निकिरंदा आहिनि। को पंध ते उन्हनि जे तव माण्हुनि खे साड़ियो छॾे। सो हिन छोकिरे खे हुकुम ॾियो त उन जे नांग जूं खलूं खणी अचे। पोइ ही नांग ताईं पहुची कोन सघंदो ऐं अध वाट ते ई मरी वेंदो ऐं असीं उहे परियूं हथु करे वठंदासीं। बादशाह खे उहा सलाह वणी। सो धण विछोड़े खे घुराए उहो हुकुम ॾिनई। धण विछोड़ो उहो हुकुम ॿुधी अची घर वेठो। शाम जो गाबो आयो, तंहिंसां हाल कयईं। गाबे चयसि त फ़िकिर न कर, तूं हितां हलंदो वञ। गच पंधु करण खां पोइ उन जे नांग वारे मकान जे ओरियां हिकिड़ो तलाउ ईंदो। तूं पहिरियां ई घोड़े समेत उन जे तलाउ में टुॿी हणी गुस्ल कजांइ। पोइ तोते उन जे नांग जूं चिणगूं असरु कोन कंदियूं। नांग तो ॾांहुं ओरे वधंदो ईंदो। जॾहिं वेझो अचे तॾहिं उनखे चइजांइ त अधे गाबे सलाम ॾिना अथई। उहा सलाह वठी शहज़ादो घोड़े ते चढ़ी नांग ॾांहुं रवानो थियो ऐं उन जे तलाउ ताईं अची पहुतो। यकदमि ठप ॾेई लही पियो। घोड़े सूधो वेझी सेंजी ॿाहिरि निकितो। नांग बि परियां चिणगूं कढंदो हिन ॾांहुं पिए आयो। जॾहिं हिन जे वेझो आयो तॾहिं शहज़ादे धण विछोड़े चयसि त अधे गाबे सलाम ॾिना अथई। नांग उहो ॿुधी ठरी वियो ऐं पुछियईं त तूं केरु आहीं? हिन चयो त आउं फलाणे बादशाह जो पुटु आहियां ऐं गाबे जो भाउ आहियां। तॾहिं नांग चयसि त तूं मुंहिंजो बि भाउ आहीं। पोइ खलूं बि आणे ॾिनाईंसि ऐं चयाईंसि त तर्स त तोखे हिन मुल्क जे बादशाह जी धीउ सां शादी बि थो करायां। पोइ नांग हुन मुल्क जे बादशाह खे चवाए मोकिलियो त हिते मुंहिंजो भाउ मूं वटि आयल आहे। तूं पंहिंजी धीअ जो संग मुंहिंजे भाउ खे ॾे, न त तुंहिंजो सारो मुल्क साड़े नास करे छॾींदुसि। बादशाह उहो ॿुधी ख़्यालु कयो त छोकिरो बि आख़िर शहज़ादो आहे, तंहिं करे हिन खे शहज़ादी परणायईं। आख़िर शहज़ादो धण विछोड़ो शहज़ादी परिणिजी खलूं खणी वापसि पंहिंजे मुल्क ॾे वरियो। शहज़ादीअ खे उन्हनि परियुनि वटि माड़ीअ ते विहारे खलूं आणे बादशाह जे अॻियां रखियाईं, जेके ॾिसी बादशाह ऐं वज़ीर हैरान थी विया। उनखां पोइ बादशाह हिन जे माराइण लाइ वरी ॿी सिट सिटी। थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह शहज़ादे धण विछोड़े खे वरी ॿियो हुकुम ॾिनो त फलाणे मुल्क में हिकिड़ो तोतो आहे जंहिंजा खंभ असांखे खपनि था।
उहे आणे ॾे। उहो तोतो एॾो त ताक़तवर हो जो को बि माण्हू संदसि वेझो वेंदो हो त उॾामी चंबनि सां उन जूं अखियूं कढी छॾींदो हो। शहज़ादो धण विछोड़ो उहो हुकुम ॿुधी गाबे वटि आयो ऐं उन खां सलाह पुछियईं। जंहिं चयसि त तूं बिला शक होॾां वञ, तोतो जॾहिं तोखे वेझो अचे तॾहिं चइजांइसि त अधे गाबे सलाम ॾिना अथई, पोइ हू पंहिंजा खंभ तोखे ॾींदो जे खणी हलियो अचिजे। शहज़ादो गाबे खां उहा सलाह वठी तोते वारे मुल्क ॾांहुं रवानो थियो। जॾहिं तोते खे वेझो आयो तॾहिं तोतो हिन खे ॾिसी खेसि मारण लाइ वियो, पर शहज़ादे धण विछोड़े चयसि त अधे गाबे सलाम ॾिना अथई। उहो ॿुधी तोतो हटियो ऐं परियां हिकिड़े वण ते वेही हिन खां पुछियईं त तूं केरु आहीं? हिन चयसि त फलाणे बादशाह जो पुटु आहियां ऐं गाबे जो भाउ आहियां। तोते उहो ॿुधी हिन खे चयो त तूं त मुंहिंजो बि भाउ थिए, हाणे छा खपई? हिन चयो त मूंखे तुंहिंजा खंभ घुरिजनि। तोते चयसि त मुंहिंजा खंभ तोखे जेतिरा घुरिजनि कतरे वठि, पाण ॿी बि हिन मुल्क जी सूखड़ी वठी थो ॾियईं, उहा बि वठियो वञि। पोइ तोते उन मुल्क जे बादशाह खे चवाए मोकिलियो त असीं फलाणे बादशाह जा पुट आहियूं, हिते मुंहिंजो भाउ मूं वटि आयल आहे, तूं मुंहिंजे भाउ खे पंहिंजे धीअ जो संग ॾे, न त तुंहिंजे मुल्क जा माण्हू सभु अंधा करे छॾींदुसि। बादशाह उहो ॿुधी पंहिंजी धीउ शहज़ादी धण विछोड़े खे परणाए ॾिनी। धण विछोड़ो उहा शहज़ादी ऐं खंभ वठी पंहिंजी जाइ ते आयो। शहज़ादीअ खे पंहिंजी जाइ ते छॾे खंभ आणे बादशाह जे अॻियां रखियईं। बादशाह वज़ीर उतां बि हिन खे सलामत मोटंदे ॾिसी हैरत में पइजी विया। जे मारिजी त नथो वञे, उल्टो पाण सां वारे वारे सां हिकिड़ी शहज़ादी परिणिजियो अचे। सो हिननि खे धण विछोड़े सां हिकारी बुग़्ज़ थियो। उन सबब करे हिन खे घुराए वरी हीउ हुकुम ॾिनई त शहर जे ॿाहिरां जेका गंद जी ढंढ आहे उहा खणाए वञी फलाणे मुल्क में छॾ ऐं उते जेको बाग़ आहे सो हाणे उन ढंढ वारी जाइ ते छॾ, न त तोखे माराए छॾींदासीं। उहो हुकुम ॿुधी वीचारो वाइड़ो थी वियो। दिलि में चयईं त अॻियां हिननि जा हुकुम जीअं तीअं करे गाबे जी मदद सां पूरा कयमि, हाणे इहो हुकुम हिननि जो कीअं पूरो करियां? हिते त गाबे जी बि जाइ कान्हे। सो ॻणतियुनि में घर अची वेड़जी सेड़जी सुम्ही रहियो। ज़ालूं हिन खे मुंझल ॾिसी खेसि चौधारी फिरी आयूं ऐं पुछियाऊंसि त तोसां ख़ैर त आहे? हिन चयो त हाणे ख़ैर कोन्हे को। पोइ बादशाह वारी सॼी ॻाल्हि हिननि खे करे ॿुधायईं। उहो ॿुधी जंहिं परीअ खे देव खां छॾायो हुअईं उहा जादूअ में होशियारु हुई, तंहिं चयो त आउं जादूअ जे ज़ोर ते उहो कमु करे सघंदसि। बसि पोइ त परीअ जादूअ वारा इस्म पढ़ी ढंढ खणी ॿिए मुल्क जे बाग़ वटि छॾी ऐं उहो बाग़ जादूअ जे ज़ोर ते उतां खणाए हाणे ढंढ वटि छॾियो। उन बाग़ जो मालिक हिकिड़ो देव हो जो उन वक़्तु ॿाहिरि केॾां सैर ते वियल हो। उहो जॾहिं वापसि आयो तॾहिं उन बाग़ खे उन जाइ ते न ॾिसी ॾाढो कावड़ियो ऐं ॻोल्हींदो ॻोल्हींदो जिते परीअ बाग़ हाणे छॾियो हो उते अची निकितो। उन वक़्तु बाग़ में ही ज़ालिम बादशाह ऐं वज़ीर बि सैर ते निकिता हुआ। देव ईंदे शर्त बादशाह खां अची पुछियो त तो ही बाग़ छो चोरायो आहे? बादशाह ॾिसी देव खे डिॼी वियो ऐं ॾकंदे ॾकंदे ई चवणु लॻो त हे देव, हीउ कमु मूं न कयो आहे, पर मुंहिंजे हिकिड़े नौकर धण विछोड़े जो कयल आहे। देव चयो त उहो किथे आहे? बादशाह हिन खे उन जी जाइ ॾेखारी। मॼाण जो तलाउ वारी उन देव जी धीउ हुई, तंहिंजो पंहिंजे पीउ खे ॾिठो सो बाबा बाबा करे अची हिन सां मिली। देव ॾाढी सिक मां पंहिंजी धीउ खे गॾियो ऐं उन खां हाल अहिवाल पुछणु लॻो। पर इहे ॻाल्हियूं कंदे पंहिंजे पीउ देव खे चवणु लॻी त बाबा, मुंहिंजी क़िस्मत में जो आदमज़ाद हो जो हिकिड़े बादशाह जो पुटु आहे, मगर हिन मुल्क जे ज़ालिम बादशाह असांजे मुड़ुस वास्ते ज़ुल्म ॿारे ॾिनो आहे। हिन जे मारण लाइ हिन खे अहिड़ा अहिड़ा ॾुखिया कम ॿुधाए थो जंहिंमें इंसान ज़ात जी हाजत न आहे। इहो तुंहिंजो बाग़ हिते आयो आहे सो बि उन ई ज़ालिम बादशाह जे हुकुम ते। हाणे तूं हिनखे को दड़को ॾे त असांजे मुड़ुस जी जान बचे, न त हीउ ज़ालिम को न को बहानो ॻोल्हे असांजे मुड़ुस खे माराए छॾींदो। उहो ॿुधी देव यकदमि उन बादशाह वटि आयो ऐं हिन खे धमकाए ख़ूब छंड कढियईं ऐं चयाईंसि त जे अॻिते शहज़ादे धण विछोड़े खे तकलीफ़ ॾिनी अथई त तुंहिंजे सिर जो ख़ैरु कोन्हे को। देव हिन खे धमकाए हलियो वियो
उन खां पोइ बादशाह शहज़ादे धण विछोड़े खां डिॼणु लॻो ऐं ख़्यालु थियुसि त मतां अॻियुनि मुसीबतुनि जो बदिलो वठे, तंहिं करे छो न हिन खे पंहिंजी धीउ परिणाए खेसि पंहिंजो करे छॾियां। पोइ ख़्यालु करे धण विछोड़े खे घुरायईं ऐं हिन खे पंहिंजे धीउ सां शादी करायईं। अहिड़ीअ तरह वज़ीर बि ख़ौफ़ विचां हिन खे धीउ ॾेई हिन सां दोस्ती ॻंढे धण विछोड़ी दोस्ती ॻंढी। धण विछोड़े उहे 2 ज़ालूं बि वठी वञी ॿियनि ज़ालुनि सां गॾु विहारियूं। पोइ त सभु ज़ालूं ऐं भाउ गाबो वठी पंहिंजे मुल्क मोटियो, जिते संदसि पीउ संदसि जुदाईअ में रोई रोई अंधो थी पियो। शहज़ादो धण विछोड़ो पीउ सां मिलियो, जेको खेसि ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं सॼी बादशाही संदसि हवाले करे वञी अलाह जी इबादत में मशगूल थियो। शहज़ादे धण विछोड़े पंहिंजनि 2 भाइरनि नांग ऐं तोते खे पाण वटि घुरायो, जेके उते रही मुल्क जी हिफ़ाज़त कंदा हुआ। जंहिं करे कंहिं बि बादशाह खे हिमत कान थींदी हुई त धण विछोड़े ते काहे अचे। पोइ बाक़ी सॼी उमिरि आराम सां गुज़ारियईं।